न त हैदराबाद जो रेलवे ट्रैक टुटल हुअण सबबि माल बरदार गाॾियूं हादसे खां बची वञनि थियूं। रेलवे ट्रैक जो टुकड़ो पटड़ीअ जाइ तां छॾे वियो आहे, जंहिं सबबि हादसा मामूल बणिजी विया आहिनि। ट्रैक ॿिनि हिसनि में तक़सीम थी वियो आहे। रेलवे ट्रैक टुटल हुअण सबबि पटड़ीअ तां गुज़रंदड़ माल बरदार गाॾियूं हादसे खां बची वई आहे। गिद्दू चौक वटि पुराणी वहदत कॉलोनीअ वटि इलाइक़े वासियुनि रेलवे जी पटड़ी टुटल ॾिठी। माल बरदार गाॾीअ जे ड्राइवर शहरियुनि जी चुरपुर ॾिसी एमरजेंसी ब्रेक हणी गाॾी रोके छॾी। इतला ते रेलवे अमलदार पहुता। ट्रैक जी मरम्मत जे लाइ टेक्निकल टीम खे घुराए वरितो। अहम ख़बर आहे, पंहिंजे नाज़े सां शेयर करे रहिया आहियूं। रेलवे ट्रैक टुटल आहे, जंहिं सबबि माल बरदार गाॾी हादसे खां बची वई आहे। रेलवे ट्रैक जो टुकड़ो पटड़ीअ तां जाइ छॾे वियो। ट्रैक ॿिनि हिसनि में तक़सीम थी वई आहे। रेलवे ट्रैक टुटल हुअण सबबि पटड़ीअ तां गुज़रंदड़ माल बरदार गाॾी हादसे खां बची वई आहे। गिद्दू चौक भरिसां पुराणी वहदत कॉलोनीअ वटि इलाइक़े वासियुनि रेल जी पटड़ी टुटल ॾिठी। माल बरदार गाॾीअ जे ड्राइवर शहरियुनि जी चुरपुर खे ॾिसी एमरजेंसी ब्रेक हणी गाॾी रोके छॾी। इतला ते रेलवे अमलदार पहुता। ट्रैक जी मरम्मत जे लाइ टेक्निकल टीम खे घुराए वरितो आहे। इनजा वधीक तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में मौजूद आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर इम्तियाज़ खोसे खां। जी इम्तियाज़, ही ट्रैक टुटल आहे, केतिरी देरि लॻंदी इनके ठहण में? जी बिल्कुलु, हैदराबाद जे हुसैन आबाद वारे इलाइक़े पुराणी वहदत कॉलोनी वटि रेलवे ट्रैक जेको आहे उन जो हिकु टुकड़ो टुटी पियो आहे। उन खां पोइ उते रेलगाॾियुनि जी जेका अच वञ आहे उहा बंदि कराई वई आहे। रेलवे अख़्तियारनि जो चवणु आहे त सुबुह जो इलाइक़े वासियुनि पारां उन्हनि खे इतला ॾिनो वियो हो त गिद्दू चौक भरिसां जेका पुराणी वहदत कॉलोनी आहे उते जेको ट्रैक आहे, ट्रैक उन जो कुझु टुकड़ो जेको आहे उतां ग़ाइबु आहे। उन दौरान ई उते शहरनि जी चुरपुर थी हुई त माल बरदार गाॾी उतां मटणी हुई। ड्राइवर जेको आहे संजीदगी जो मुज़ाहिरो करे एमरजेंसी ब्रेक हणी गाॾी रोके वरिती ऐं वॾे नुक़सान खां रेलगाॾी खे बचाए वरितो आहे। उन खां पोइ उते अमलदार पहुता आहिनि। हाणे रेलवे अख़्तियारनि पारां जेका टेक्निकल टीम आहे उनखे बि तलब कयो वियो आहे त जीअं हिन ट्रैक खे रेलवे अख़्तियारनि सां जी ॻाल्हि ॿोल थी आहे, हुनजो छा चवणु आहे, केतिरी देरि लॻंदी? ऐं इहो बि ॿुधाइजो त हिन ट्रैक तां कहिड़ियूं कहिड़ियूं गाॾियूं किथां केॾांहुं वञनि थियूं? जी बिल्कुलु, ही अप ट्रैक ॿुधायो थो वञे त कराची खां पंजाब जेके माल बरदार गाॾियूं आहिनि या ॿियूं जेके मुसाफ़िर गाॾियूं आहिनि उहे इन ट्रैक तां रवानियूं थियनि थियूं। छाकाणि त हाणे ट्रैक जो जेको टुकड़ो आहे उहो टुटो आहे। उन बाबति मुख़्तलिफ़ तज़ाद वारा बयान आहिनि रेलवे ज़रियनि जा। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त सख़्तु गर्मी थी आहे, ॿी जेको राति जो घिम थिए थी उन दौरान इहो ट्रैक टुटो आहे। पर मुमकिन आहे त ख़ुदा न ख़ासा का तकलीफ़ कारी हुजे त उन करे हिन मामले जी जांच कई वेंदी आहे। हाणे ट्रैक ठाहिण लाइ उते टेक्निकल टीम पहुती आहे। हिन में रेलवे अख़्तियारनि जो चवणु आहे त 2 खां 3 कलाक लॻंदा ऐं ट्रैक बहाल थियण खां पोइ हितां जेके रेलगाॾियूं आहिनि या मुतासिर जेका माल बरदार गाॾी आहे उनखे पंहिंजी मंज़िल ॾांहुं उमाणियो वेंदो। हाणे बि उते टेक्निकल अमलो मौजूदु आहे ऐं इहो जेको कमु आहे उहो तेज़ी सां जारी आहे त जीअं ट्रैक बहाल थिए ऐं गाॾियूं पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवानियूं थी सघनि। जी वॾी महिरबानी अवांजी। इम्तियाज़ खोसो हैदराबाद मां असांखे अपडेट ॾेई रहियो, असांखे ॿुधाए रहियो हो त हैदराबाद रेलवे ट्रैक टुटल हुअण सबबि माल गाॾीअ खे रोकियो वियो आहे। वॾे हादसे खां रोकियो वियो आहे, जॾहिं त 2 खां 3 कलाक लॻंदा इन जी बहालीअ में।